سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجل بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لا تلع النضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا وكذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم وذكر فإن الذكرى تنفع المؤمنين. हर किस्म की हमदे सना को सब्सक्राइब करिएगा तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। वडाया ने वाखाड़ा अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह इबादतें बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लो जे लाइ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तन्हा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। रब्बे ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते ख़ुसूसन आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मते अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अजे ना जुमे के अंदर खुतबे जो उन्वान है नौजवाने के नसीहतों। अज पांजे माहौल ने मुआशरे के अंदर नौजवान के अंदर कई बुराइयों, कई खराबियों, कई खोटा लखण अची जाए पण अमुक अड़ियों वस्तु जो पांजी कौम में अने खास करे पांजे नौजवाने में हराना वधे पियूं ई मड़े वस्तु वड़ियों गुनाह वारियों हुई ई मड़े कम कबीरा ने वड़ा गुनाह आई पण पांजी कौम अने पांजा नौजवान इनी मिणी कमे के वडो गुनाह नथा समझे अने अमुक अड़ा पढ़ई जो इन गुनाह के गुनाह नथा समझे। उन्हीं में जा पहली जो वस्तु है
उहा आहे कि पिंड जी ज़िंदगी जी कदर न करणी। अल्लाह रब्बुल आलमीन जो पाके ज़िंदगी ॾिने, ई ज़िंदगी पाके हिकिड़े ई सिरा मिलई है। ॿिए सिरा हिन दुनिया में पाके पाछो ना ई अचंदो। दुनिया में जो आया ने हलिया विया, वो पाछा क़यामत जी सुबह सुधी थी न थी सघंदा। पाखे जो ज़िंदगी मिलई है, ये कितरी लिखियल है, अल्लाह रब्बुल आलमीन के खबर। पर जैर पांजी ज़िंदगी पूरी थी वेंदी, पां ये दुनिया छड़े हलिया वेंदासीं, तर क़यामत जे ॾींहं सुधी पां पाछा ॿिए सिरा दुनिया में थी न थी सघंदासीं। तो अहिड़ी वस्तु जो पाके हिकिड़े ई सिरा मिले वारी है, मिलई है, उन वस्तु जी पां कदर कोन नथा कई। ये जमार, ये जीवन, ये जिंदगी, ये उम्र जो पां गुज़ारियूं पिया क़ीमती है, पर इन में खास करे जवानी जो मरहलो, जवानी जो टाइम जो है और क़ीमती है। ये पांचे नौजवान के पांच नियारियों था, जे जवानी जो पावर में बर एतो वधी गयो है, जे इन्हीं के न गाल की खबर पन्नाई ने कदर पन्नाई, ये जवानी वस्तु को है। आंख ये वस्तु समझान चाहिए तो जे पांजा नौजवान पिंड की जवानी से केड़ो खिलवाड़ कई था। थोड़े वरे के अंदर सुनो पे लगातार जे पांजा नौजवान कितना का नौजवान एक्सीडेंट में जवानी में हलिया गया। एक्सीडेंट थी था, खतरनाक हादसा थी था, अने इन फुटरे नौजवान जी, इन खूबसूरत नौजवान की हालत अड़ी थी थी जे मोह दिखाण त लमो थियो, दफन करेला करे इनकी बॉडी पर पाके मिले न थी। अड़ा कई हादसा पांजी अखियन जा थिया आहिनि, पां सो पण आहे। तंहिंमें ॿिए कंहिंजो गुनाह हूंदो, पर पांजे नौजवान जो इन में वॾो गुनाह है, वॾी भुल है। वो ई है जिन नौजवान के जरा गाड़ी हथ में अचे थी, तर जेतिरो लीवर ॾे खून वटे छॾे थो। कंहिं ॻाल्हि जी को परवाह नाहे जे मुंहिंजी ज़िंदगी केतिरी क़ीमती है, मुंहिंजी ॼमार केतिरी क़ीमती है, अने इन माण्हू खे इहे पण परवाह नाहे जे गाड़ी हेॾी आऊं हलायां थो जंहिंजी को लिमिट नाहे, पुठियां मुंहिंजा ॿार बचा पण आहिनि। आऊं मुंहिंजे बच्चे खे यतीम करे हलियो वञा, सवारे इनकी पुछा केरु कंदो। मुंहिंजा पीसण माइट पण आहिनि, मुंहिंजा नंढा नंढा भाउ ऐं भेणूं पण आहिनि। उन मिनी जो आऊं हिकिड़ो ॾियां, मूं खां पुठियां उन जी हालत को थी। पर नौजवान इन मिणी वस्तुओं के भुली करे पिंड के शौक़ में, पिंड के पावर में, अने वौध में कई पांजा नौजवान भाउ वौध में गाड़ियों हलाई था। आऊं हुननो वधी वञा, आऊं हिननो वधी वञा, ही मूं वटां साइड कीअं खपे जो, हू मूं वटां साइड कीअं खपे जो। मुंहिंजा अज़ीज़ो, दुनिया में जेकॾहिं आ वटां को गाड़ी से साइड खपे वेंदो, तंहिं आंजी इज्जत में कीअं ओसि न थींदी। आंखे जेकॾहिं अॻियां वधिणो है, हिक में वटां साइड कपणी है, अगों निकरणो है, त नीचे के कम में अगां निकरो, त दीन के कम में अॻियां निकरो, खैर खाई के कम में अॻियां निकरो। इन में आको थोड़ो मिलंदो जे भाॼियूं हिक ॿिए खां अॻियां वधायो, ऐं हुन वटां स्पीड में अॻियां वधी वञा। तंहिंजे कारण कई पंहिंजा नौजवान जवानी में मौत जे हवाले थी विया आहिनि। पुठियां बच्चा यतीम थी विया, उनजी को पुछा कंदड़ नाहे। माइट पीसण बेसहारा थी विया, उन वटि को आटो कंदड़ नाहे। भेणूं लोणा थी थियूं जो असांजो जवान भाउ थियणो अचे, भाउ वाटनि आहियूं त असांजो जवान भाउ थियणु अचे। पर भाउ जेको हो, वो जवान के नशे में, बर में, पावर में एतिरो पूरो हो
जे पिंड जी जवान जेको आहे उन एक्सीडेंट जे हवाले करे छॾे। हाँ ठीक है, तकदीर में जेकी लिखियल हुई सो थी थो, पाण इस्लाम ई ॾसे थो जे ऐं पिंड जी ज़िंदगी खे बचाइण लाइ करे पूरो बंदोबस्त कयो, पिंड खे हलाकत में न विझो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वला तुल्कू बिअयदीकुम इला तहलुका, ऐं पिंड जा हथ हलाकत में न विझो। पाण जेकॾहिं सप जे ॿिर में हथ विझंदासीं त सप पाण खे विझड़ंदो, पाण जेकॾहिं तांबे में हथ विझंदासीं त पंहिंजो हथ ॿरी रहंदो। ईअं जेकॾहिं पंहिंजो वाहन पंहिंजी गाॾी पाण हद खां वधारे हलाईंदासीं त एक्सीडेंट थींदो। इन ॻाल्हि जो ख़्यालु रखो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मथे रहम कंदड़ ऐं पिंड पिंड मथे रहम कयो ऐं सम्झो पिंड जी जवानीअ खे। ऐं 4 मिंट 2 मिंट मोड़ो हुजंदा तंहिंखे कीअं न थियो। हा रोडे मथे ॾिठा हुन लिखियो पियो हूंदो दुर्घटना से देर भली, यानी एक्सीडेंट थी वञे, माण्हू मरी वञे, ख़त्म थी वञे, इन खां बहितर में भलो इहे जे माण्हू 2 मिंट मोड़ो हुजे। तंहिंखे कोड़ो थियो, पाण खे सबर नथो अचे। मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा नौजवान भाइरो, पाण खे पहली नसीहत ई आहे जे ऐं पिंड जी जवानी जी कदर कयो ऐं ॼमार जी उमिरि जी कदर कयो। गाॾियूं अॻियां वधाए में, हिक ॿिए खां वधे में, साइड कपे में आके कोई इनाम न आहे मिले वारो। इन जवान जी हालत में जेकॾहिं मौत अची वई त पंहिंजी जवान जी हालत को आहे, हालत गुने वारी आहे। पाण खे जेकॾहिं अहिड़ो मौत अची वञे जंहिं मौत में पाण खे तौबा करे जी तौफ़ीक़ न मिले, पाण त सम्झिया वेठा आहियूं अञा पोड़ो थियां, वॾो थियां, पोइ नमाज़ पढ़ां, पोइ गुनाह जी माफ़ी घुरां, पोइ नेक थियां, अने तंहिं मांडई औचतो में अचानक मौत अची वञे त गुनाह पंहिंजा बड़े उते ई रही वञे था। तौबा पाण खां थी नथी, पंहिंजा गुनाह पाण खां माफ़ थी नथा। ई अचानक मौत है ने अचानक वारी मौत खां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पनाह घुरंदा हुआ, फरमाईंदा हुआ अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन ज़वालि निअमतिक व तहव्वुल आफियतिक व फुजाअति निक़मतिक। ए अल्लाह आऊं तो वटा पनाह घुरां थो इन ॻाल्हि जी जे नेमतूं मूंखे मिले अने पाछो जटिजी वञे। ए अल्लाह तूं मूंखे नेमतूं ॾेई करे पाछो न जटिजा। ए अल्लाह आऊं तो वटा पनाह घुरां थो जे तूं मूंखे चङ भलाई ॾिए, तूं मूंखे सिहत ॾिए, तूं मूंखे आफ़ियत ॾिए। ए अल्लाह मुंहिंजी सिहत मुंहिंजी चङ भलाई मूं वटां पाछी न जटिजा। ए अल्लाह आऊं तो वटा पनाह घुरां थो जे अचानक तो जी पकड़ मूं मथे अची वञे, मूंखे ख़बर पन न वे, आऊं त सम्झो वेठो आहियां जे नीतियूं कंदो, गुनाह जो माफ़ी मंगंदो, तौबा कंदो, पहिरियों मांडई अचानक मौत अची वञे। ए अल्लाह मूंखे अचानक मौत खां तूं बचाइजां। अचानक मौत उन माण्हू जो खासो जंहिं वटि नीतियूं वधारे वञे, जे उहो सकरात खां बची वञे, उहो मौत जी तकलीफ़ खां बची वञे, उहो बीमारी खां बची वञे, उहो ॾुखे में सूरे खां बची वञे। पर उहो माण्हू जंहिंजी सॼी ॼमार गुनाह में गुज़री वे, जंहिं वटां तौबा न थई वे, जंहिं वटां को नीति न थई वे, उन मथे जेकॾहिं अचानक मौत अची वञे, दुनिया त नकाए वेंदी रही अने आख़िरत पण वेंदी रहंदी। मुंहिंजा अज़ीज़ो कि अचानक मौत जेको औचतो मौत है, जेको पाण सिराए ॿिए केॾा त निकिरूं था अने पाछी लाश पाछी वरे थी, अहिड़े मौत खां पनाह घुरो अने अहिड़े मौत खां बचे लाइ करे गाॾी मथे कंट्रोल कयो। सरकार ब्रेक एतिरे लाइ करे विधे, कंपनी ब्रेक एतिरे लाइ करे विधे गाॾी पाण ठीक धीमी कयूं, पंहिंजा नौजवान वस्तु खे भुली विया आहिनि। ॿिए नंबर मथे पंहिंजे नौजवान में हिकिड़ी इहा पाण हाणे बीमारी सम्झी लायो तंहिं भले, बुराई सम्झी लायो तंहिं भले, अने दीन खां दूरी सम्झी लायो तंहिं भले, इहा वबा पण आम थी पई जे पंहिंजा नौजवान हाणे हरा हरा सुसाइड कनि था, आत्महत्या कनि था, आपघात कनि था। ये आपघात करो है, आत्महत्या करो है। अगे पाण कॾहिं क सुणंदा हुआसीं, कॾहिं क छापे में वाचींदा हुआसीं फलाणो वारो आपघात करे मरी वियो। मुसलमान कॾहिं आपघात न करे सघे। कुल्ला मुसलमान जो अल्लाह रब्बुल आलमीन मथे यकीन ऐं भरोसो है कि जेके अल्लाह ताला लिखी छॾियई थिए वारो है। पर अॼु पंहिंजे नौजवान में ये वबा आम थी वई है कि पंहिंजा नौजवान जेको आहे ये आपघात कनि था, पिंड खे मारे विझनि था। याद रखो इस्लाम के अंदर आपघात करनी, आत्महत्या करनी
सुसाइड करणो हराम है, हराम है, हराम है। रुगो हराम नहीं, सजा करो आई पण सुनी लायो। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन कातल नफ्सहु बिहिद्दतिन, जे इंसान पिंड पिंड के छुरीअ से कत्ल कयो, जे इंसान पिंड पिंड के छुरीअ से कत्ल कयो, छुरीअ से मारे वेंदो त अल्लाह रब्बुल आलमीन इनके सजा के दींदो, इनके दोज़ख में अल्लाह ताला दाखिल कंदो। अने पो छुरी हथ में हूंदी अने पिंड पिंड के दोज़ख में छुरी हणंदो पियो। जेको दुनिया में आपघात करे छुरी हणी पिंड के मारे तो इनके आखिरत में सजा छुरी जी मिलंदी। जेको इंसान जहर पी मरी वञे, जेको इंसान दवा पी मरी वञे, आपघात करे, इन इंसान के उते सजा ये मिलंदी जे इन जे हथ में दवा हूंदी, इन जे हथ में जहर हूंदो अने ई दोज़ख में जहर पींदो पियो। अने जेको इंसान के बिल्डिंग मथा, के डूंगर मथा, के वॾी जगह मथा टिप ॾेई पिंड पिंड के मारे विझे, इनके सजा ये मिलंदी जे ई इंसान दोज़ख में डूंगर मथा टिप ॾींदो, भिती मथा टिप ॾींदो अने उते पिंड पिंड के हालात में बर्बाद कंदो। दुनिया में सजा मिलंदी ने आखिरत में पर सजा मिलंदी। ये आपघात जेको पाण कयूं था पंहिंजा नौजवान, सुसाइड जेको कयूं था, आत्महत्या जेको कयूं था, तेजो कारण कहिड़ो है? कारण ई है कि डिप्रेशन वधी वञे थो, व्याधि वधी वञे थी, अने मुसीबत, तकलीफ़, बीमारी का टेंशन एतिरो वधियो वञे थो कि इंसान वटि सहन नथो थिए, त इंसान पिंड पिंड के मारे विझे थो अने सम्झे इएं थो जे आउं पिंड पिंड के मारे विझां, मुंहिंजी जान छुटे। हेॾा दुख, हेॾियूं मुसीबतूं, हेॾियूं तकलीफ़ूं केरु सहन करे आउं पिंड के मारे हुन जान छॾायां। पण मुंहिंजा भाउ यादि रख, तूं जेकॾहिं पिंड पिंड के मारी ने, आत्महत्या कने, आपघात कने, तूं दुनिया में दुखे मां छुटी वेने, दुनिया जे टेंशन मां निकिरी वेने, पण तुंहिंजो साह निकिरंदो, तंहिं भेरो अॻियां आख़िरत जो अज़ाब तयार पियो आहे, तंहिं भेरो अॻियां जा दुख तयार पिया आहिनि, तंहिं भेरो क़बर जो अज़ाब तयार पियो आहे। एतिरे दुनिया जे मामूली दुखे सां बचेला करे आखिरत जे दुख के साम्हूं न वञो, दुनिया जी मुसीबत खां बचेला करे आखिरत जी मुसीबत न गिनो। दुनिया में तकलीफ़ूं अची वियूं, दुनिया में मुसीबतूं अची वियूं, अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया बनाए तेरा करे जे अल्लाह ताला पाके आजमाए। अल्लाह ताला फरमाए, या अय्युहल इंसानु इन्नका कादिहुन इला रब्बिका कदहन फमुलाकी। ए इंसान सुन, ए इंसान तो मथे मुसीबतूं अची वियूं, तो मथे दुख अचींदा, तूं मेहनतूं कने, तूं दुख ॾिसने, तूं तकलीफ़ूं ॾिसने, सॼी ॼमार तो मथे दुख हूंदा जेसि ताईं तूं पाछो अल्लाह ताला वटि न वरी वञे। दुनिया अल्लाह बनाए तेला करे कि दुख, मुसीबतूं, तकलीफ़ूं पाके ॾिसणा पवंदा। जेको इंसान दुख न ॾिसी सघे, तकलीफ़ूं न ॾिसी सघे, बेसब्रो थी ने पिंड पिंड के मारे वेझे, इन जी सज़ा सख़्त है। अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे दोज़ख में दाख़िल करे छॾींदो। दुख सहन करे वेझो, मुसीबतों सहन करे वेझो, तकलीफ़ूं सहन करे वेझो अने सब्र करे वेझो। अल्लाह फरमाए, बशिर साबिरीन, जेको माण्हू सब्र कई था मुसीबत में, तकलीफ़ में, इन्ही माण्हू खे ख़ुशख़बरी ॾियो जे इन्ही खे अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत नसीब कंदो। इसलिए मुंहिंजा नौजवान भाइरो, जेकॾहिं आम ते को मुसीबत, आफ़त, तकलीफ़ अची वञे, डिप्रेशन में, व्याधि में, कॾहिं पण सुसाइड न कजा, कॾहिं आत्महत्या न कजा, दुनिया जे दुखे खां बचेला करे दोज़ख में दाखिल करे न थी जा। न दुनिया में सदा ई है कि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि माण्हू को जनाज़ो खणी आया, माण्हू हिकिड़ो जनाज़ो खणी आया, उन माण्हू आत्महत्या कयने, उन आपघात कयने, पिंड पिंड ते छुरी हणी ने मारे विधे। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा किराम चयो, ही वो माण्हू है जंहिं पिंड पिंड के कत्ल कयो है, जंहिं पिंड पिंड के मारियो है, छुरी हणी ने आपघात कये। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं इन मथे जनाज़ी नमाज पढ़ो, आउं नथो पढ़ां, जनाज़ जी नमाज न मथे ऐं पढ़ी लायो, आउं नथो पढ़ां। इन में जा मालूम थिए थो जेको माण्हू आत्महत्या करे, जेको माण्हू आपघात करे, सुसाइड करे, पिंड पिंड ते मारे विझे, त जेको माण्हू नेक में
खासा में भला में એ મારો એના મથે જનાઝાની નમાઝ પણ ન પડે એટલે ના કરે જે બે મારે જે સબક મેલે જે હું પેંડ કે મારો આત્મઘાત કરી આત્મહત્યા કરી કે સુસાઇડ કર્યો તો નેક મારવો ખાસા મારવો ભલા મારો હું મને જનાઝાની નમાઝ પढ़ी न पढ़ंदाई दुनिया में छुपा नहीं है तंहिंखां सवाइ पंहिंजे नौजवान के अंदर हिकिड़ी बीमारी ऐं बुराई ये पण अची वई है कि पंहिंजा नौजवान हरा हरा शराब दारू पिए था अने जूआ रमे था पाण वटि अॻे ये बीमारी न हुई पाण वटि ये बुराई न हुई पर अॼु जे ज़माने में पाण खे हर ॻोठ जे अंदर ॿ चार छह अठ नौजवान दारू पीते वारा मिली वेंदा अने कई पाण खे जूगारी मिली वेंदा न्यारे नौमले मथे कई पंहिंजा नौजवान भाउ वेठा वेठा कैरम जे बोर्ड मथे ई जुगार जो जुगार रमे था पैसा कमाए लाइ करे जुगार रमे था जुगार इस्लाम के अंदर हराम है शराब पियण इस्लाम के अंदर हराम है अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिजसुम मिन अमलि शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून ए ईमान वाला दारू पियण हराम है ए ईमान वाला जुआ रमण हराम है शैतान जो कम है इन्हीं कमे खां बचो ताईं कामयाब थी वियो पंहिंजा नौजवान दारू पण पिए था पंहिंजा नौजवान जुगार पण रमे था जुगार रमण को इस्लाम वारो कम है को मुसलमान वारो कम है मुंहिंजा अजीजो ई जुगार कॾहिं आके करोड़पति थी न बनाईंदी ये जुगार कॾहिं आके लखपति थी न बनाईंदी सुबुह जो जेकॾहिं लख रुपया कमाईंदा त सांझ जो 2 लख विञाए छॾींदा जेकॾहिं सांझ जो 2 लख कमाईंदा सुबुह जो 2 लख विञाए छॾींदा इन में कॾहिं आके फ़ाइदो न थींदो हमेशह नुक़सान थींदो कई मां करोड़पति माण्हू खे ॾिठा कई मां लखपति माण्हू खे ॾिठा धंधे वारा बराबर जरा पैसे वारा पर जुगा जब रमिया अॼु फकीर बनी विया आहिनि अॼु वो भिखारी बनी विया आहिनि वो माण्हू वटां मङे पिया पहले ते असांखे 1000 रुपया उधार कयो जुगा वस्तु अहिड़ी है इनमें हरकत न आहे इनमें बेबरकत आहे मुंहिंजा नौजवान भाइरो हथ कढो जुगार लीधा अने ख़ासि करे आ मुंहिंजे उन्ही भाउ खे जंहिंजो होटल हुयो जेका दुकान रहिया जंहिं वटि बोर्ड रखिया वेठा आहिनि उन्ही खे नथे दुकान कयां थो ऐं धंधो ई बंदि कयो आजी दुकान मथे भले 4 ग्राहक ओछा अचे पर आजी दुकान मथे त आजी होटल मथे कंहिंखे पण जुगार रमण न ॾियो हराम कम न करण ॾियो जेकॾहिं ऐं 4 रुपया वधारे कमा था करे आजी होटल मथे जेकॾहिं पैरनि जो बोर्ड रखंदा आजी होटल मथे ऐं जुगार रमाईंदा त उहे जेका गुनहगार थींदा एतिरा ऐं पण गुनहगार थींदा अहिड़े धंधे में हथ न विझो जेको हराम जो धंधो है अहिड़े धंधे खां बचो जंहिं बरकत न आहे एतिरे लाइ करे मुंहिंजा नौजवान साथियो धंधो कमु कयो कमायो थियो पियो जुगार खां बचो ऐं दारू ऐं शराब खां बचो ईअं बि पंहिंजे नौजवान जे अंदरि हिकिड़ी ख़सलत ऐं हिकिड़ी हालत इहा पण अची वई आहे जे वॾे जो अदब करणो त वॾे कंहिंजी ॻाल्हि मञणी पंहिंजे नौजवान में आहे न पंहिंजो नौजवान अॼु पिंड ते रहंदो पावर वारो सम्झे थो जे कंहिं माइट जी त कंहिं बुज़ुर्ग जी कंहिं वॾियल जी कंहिं वॾे जी ॻाल्हि मञणु पसंदि नथो करे अॻे नौजवान हूंदा हुआ जॾहिं कंहिं वाट मथे उठा रियान कया तो वॾो गुसल अचे त वाट मथां उथी रवाना थी वञे काका अचे पियो मामा अचे पियो नाना अचे पियो हाजी अचे पियो अने जेकॾहिं उथी न वेंदा आहिनि त ॻाल्हियूं कयूं था त माफ़ कयो ॾाॾा अचे पियो काका अचे पियो अदब कंदा हुआ पर अॼु हाल करिए पंहिंजे नौजवान जी जे नौजवान रियान पिया वेठा वाट मथे रस्ते मथे रोड मथे गॾीअ मथे न को बुज़ुर्ग को वरियल को वॾो को ॾाॾो को माइटर को काको जेकॾहिं चया हा हिते वाटनि खे खुला रखिया आहियो त सामा थिए था उनखे सामा विढ़े था चोखो जवाब ॾे ॾी त तोजो कमु कर इहे पंहिंजे नौजवान जी हालत आहे वॾे जो अदब खॼी वियो आहे इज्जत खॼी वई आहे कंहिंजो पण अदब नथा कयूं पर मुंहिंजा अज़ीज़ो यादि रखो जेको इंसान वॾे जो अदब न करे जेको इंसान वॾे जी ॻाल्हि न मञे उहो वॾो कमु ई ईंदे पंहिंजो माइट वेठे बने पंहिंजो काको वेठे बने पंहिंजो मामो वेठे बने पंहिंजो वॾो भाउ वेठे बने अथवा पंहिंजे ॻोठ जो पंहिंजी क़ौम जो पंहिंजे समाज जो कोई पण वॾो माण्हू जेको पाण ज़माने में वॾो आहे जेकॾहिं पाण हुनजो अदब नथा कयूं जेकॾहिं पाण हुनजी ॻाल्हि नथा मञो
पा मुसलमान न आहियूं। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लैस मिन्ना मन लम यरहम सगीरना वलम युअक्किर कबीरना। वो मारे मुसलमान आए ज न जेको निंद्रे मथे रोम न करे अने वडे जो अदब न करे। वडे मार जो अदब करण पा मथे ज़रूरी है। वडो को पाके डट दे उनकी गाल मनण पा मथे ज़रूरी है। और पाजा नौजवान भा अज पा ॾिसों था पीर सने माइट्रे जे पण भेड़े था, पीर सने बुजुर्ग माइट्रे जे पण धारी दी था ने रुआनी था। कई अड़ा बदबख्त आई, कई अड़ा बदनसीब आई, कई अड़ा पण आई जे तने पीर सने ने बुजुर्ग माइट्रे जे हयो पण कोटे पण चंबा पण हया ने घरे में पाण जले घरे में जा बाहर कढी छडियो है। अड़ा पण नौजवान आई मुजा नौजवान भाइरो ई कम न कयो, ई न कयो। आला करे ई जायज नाई जे के नो आई के माइट्र के आई पिंड के माइट्र के या वर्दी के तीर्थन के आई धारी गयो के हेड़ो। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल बरकत मा ताबिरकुम। बरकत जो है ई वडे माण्हुनि में रखियल है। जे कदे आके बरकत खपे थी आजे धंधे में, आजे कमकार में, आजे पैसे में, आजे मिल्कत में, आजे क्षेत्र में कंहिं पण वस्तु में जे कदे आके बरकत खपे थी तो वडे जो अदब कयो, वडे जी ॻाल्हि मञो, वडे जी इज़त कयो त अल्लाह रब्बुल आलमीन आके बरकत ॾींदो। तंहिंखां सवाइ छेली ॻाल्हि इहा आहे जे पंहिंजा नौजवान जेको आहे उन में हिकिड़ी ख़राबी जो पण अची वई आहे जे पंहिंजे नौजवान जो लिबास बिल्कुलु बिगड़ी वियो आहे। ई लिबास जेको लिया पाण पहिरियों था ई लिबास मां अकेला करे पहिरियों था कि पंहिंजे अंगे जी धक थिए। पाण पंहिंजा नौजवान अॼु जे दौर में अहिड़ा कपिड़ा पहिरियूं था, अहिड़ा लिया पहिरियूं था जे अंगे मथे धक न आई, अंग पधरा पिया आहिनि। मुंहिंजा अजीज़ो अल्लाह रब्बुल आलमीन लिबास बनाए तेजो मकसद बयान करें या बनी आदम अज अंज़लना अलैकुम लिबासन युवारी सौआतिकुम व रिशा। ए इंसान, ए आदम जी औलाद, ए आदम जा पुत्र असां तोखे लिबास ॾिनो है। लिबास एतिरे लाइ करे ॾिनो है कि तोजा अंग ढकजी वञे, तोखे ज़ीनत मिले, तूं ख़ूबसूरत थी वञे, तूं खासो थी वञे। पर पंहिंजा नौजवान अॼु नौजवान जी हालत पाणी हालत ये चार जो है चूड़ी की ये घोड़े नो मथे पत्थरे मथे अची वई है अने नारो जो है पधरो पधरो दस्ते पियो। इन हालत में ई घरे फिरे पियो, मां आज्ञा भेण आज्ञा धी आज्ञा फिरे पियो अने के ढक नाई ये समझी रहो लिबास पहरे ज नाई बे लिबास थी करे फिरे पियो। एड़ा सोटा लिया जरा हले तेरा सजा अंग पधरा थी वे जिसने को लिबास पहरे ई लिबास एरो पहरो जे आंगा अंग ढकजी वने, आंजी लज ढकजी वने, आंजो शर्म ढकजी वने। जे कदे ले मजा आंजा अंग पधरा आई ले मजा आंजी लज पधरी है, जे कदे ले मजा आंजी शर्म पधरी है तो समझी ले आ लिया नहीं पहला इधर लिबास उन्हीं औरत जो है जैसे अल्लाह रब्बुल आलमीन दोजख में दाखिल कंदो अने जन्नत की खुशबू पर उन्हीं के जीवन लगंदी। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आरियात काफियात आरियात मुमिलात माइलात। आखिरी जमाने में ऐसो औरत वसीयो एड़ा लिया पेरियो के लिया पेरियो ते हुदे पर नंगियो हुयो उन्हीं के लिया जो पैरला हुंदा वो के कमंदा थी न हुंदा ओ ले मावे जे कंड के सामू मायर कयो अने पिंड पर मावे जे सामू मायर थियो। इनी जी सजा ये कि जन्नत में दाखिल न थियो अने जन्नत की खुशबू पर ये औरत के की न मिलंदी। मुदा अजीजो पांचे नौजवान के लिबास एरो बनी जो है कुला फिटा आयो कुला बिगड़ा आयो पांचे ऊ लिबास देखो अगे हो देखो लिया पांचा फिटा हुंदा वा जैने पांचा अंग ढकियल हुंदा वा जै कांच में वडाने सदा हुंदा वा ओ लिबास पांचे खासो लगो थे ओ लिबास पांचे भलो लगो थे ओ लिबास माला करे वती ढक वई इन कांच में हथ करो ये कांच नहीं पांचे नौजवान की ये पैंट बनी रही है जैने जरा पण सर नहीं ये चोली नहीं ये मुकुट बनी हुई है जैने जरा पण हटे लंबाई नहीं। मुझे अजीजो पिंड पिंड के बदनाम कयो था पिंड पिंड के माण्हू जा पधरे कयो था पिंड की लज पिंड की हया ने शर्म पधरी कयो था
अहिड़ो लिबास न पहिरियो, लिबास खुलो पहिरियो, लिबास भिगो पहिरियो, जंहिंमें आजा अंग ढकजी वञे, जंहिंमें आजी लॻ ढकजी वञे, जंहिंमें आजी शर्म ढकजी वञे, इन लिबास मां हथ खणी आयो ॾेखारी छॾे कयो था हुन अहिड़ा सिबाए त आऊं पण अहिड़ा सिबायां न मुंहिंजा अजीज़ो ऐं लिबास एतिरे लाइ करे पहिरियो जे आजी लॻ ढकजे, आजा अंग ढकजे, जेकॾहिं अहिड़ो लिबास करींदा दुनिया में पण ख्वाब थींदा न आख़िरत में पण ख्वाब थींदा। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेके पण कहानी पां क़ुरान हदीस के मुताबिक सुनियूं आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन पां मिले के अमल करण जी तौफीक अता फरमाए। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।